अहम ख़बर खां पोइ आगाह ॾींदा हलूं। पेरियालो में खांगी स्कूल जी छत जा चापड़ किरण सबब 20 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। खांगी स्कूल अला हद पब्लिक स्कूल जी छत जा ओचितो चापड़ किरण बाद 20 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े बाद स्कूल में रोज़ राड़ो मची वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, वाक़े अहम ख़बर खां आगाह ॾींदा हलूं पिया। पेरियालो में खांगी स्कूल जे छत जा चापड़ किरिया आहिनि। चापड़ किरण सबब 20 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। खांगी स्कूल अल हद पब्लिक स्कूल जी छत जा ओचितो चापड़ किरण सबब 20 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े बाद स्कूल में रोज़ राड़ो मची वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खां आगाह ॾींदा हलूं पिया। पेरियालो में खांगी स्कूल जी छत जा चापड़ किरण सबब 20 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। खांगी स्कूल अल हद पब्लिक स्कूल जी छत जा ओचितो चापड़ किरण सबब 20 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े बाद स्कूल में रोज़ राड़ो मची वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे।